अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं या मोहम्मद उस्मान मल्ला सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। सरारी भरसां खडर थाने जे हद में जमाली बिरादरी जे सरवाण फ़कीर मोब खान जमाली जे हिमायत में ॻोठ मेर अली जमाली जे मुबारक चौक खां यूथ विंग जे नौजवाननि डॉक्टर एहसान जमाली, फारूक जमाली, अख्तर जमाली, मीर मंसूर जमाली ऐं माशूक अली जमाली जे अगवाणी में शानदार रैली कढी वई। रैली ॻोठ जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदे मेराण हाईवे ते पहुती, जिते मेराण हाईवे जे 0 पॉइंट ते मुज़ाहिरनि पारां धरणो हणी वेही रहिया, जंहिं सबबि 1 कलाक ताईं मेराण हाईवे मुकमल बंद रहियो, जिथे यूथ विंग जे नौजवाननि पारां एसएसपी शहीद बेनज़ीराबाद तनवीर हुसैन तुनियो ऐं एसएचओ खडर सनाउल्लाह पंवर खिलाफ सख्त नारेबाज़ी कई वई। मुज़ाहिरीन सर्वेच न्यूज़ सां ॻाल्हाईंदे मुतालबो कयो त जमाली बिरादरी जे सरवाण फ़कीर मोब जमाली ते दहशतगर्दी जे कूड़नि केसनि जी 3 रुकनी कमेटी जोड़े घण रुखी जांच कई वञे, जॾहिं त एसएसपी शहीद बेनज़ीराबाद ऐं एसएचओ खडर खिलाफ सख्त कदम खणी खेनि मुअतल कयो वञे। हुननि चयो त फ़कीर मोब जमाली खे फौरी तौर आज़ाद कयो वञे, जे न त एहतजाज जो दायरो वसी कयो वेंदो। जी सर, उनके पोइ असांखे सिर्फ़ इहो ई लॻे थो सिर्फ़ हिकिड़े सियासी माना उनखां अलावा छा आहे जो भला असांखे ख़बर आहे जिन खे कंहिं बदिरायो छाजे करे असल में इहे सियासी माना कुझु आहिनि। उनखे अलावा हाणे तव्हां ॾिसो 2004 जा जेके केस हुया जो राहो जे मामले में उन टाइम ते जेको असांजो इन्हनि सां थोरो थियो राहो ऐं जमाली क़ौम में, उहे सभु केस ख़तमु थी विया, उहे बि लॻाया विया। उनखां अलावा 15 ॾींहंनि में खडर थाणे में 2 FIR कढिया विया। या नाइंसाफ़ी न चइबी छा चइबी, का बि ॻाल्हि न, हू असांजो मुस्त न ऐं हर ॻाल्हि में हू हिकु अहिड़ो माण्हू आहे जेको ॿिनि खे मिलाइण वारो आहे, ठा कराइण वारो आहे। अहिड़ी का बि कूड़ा केस दाख़िल कया विया आहिनि, उहे पुराणा केस अॼु ताईं उन्हनि जो तव्हां पाण ॾिसी था सघो 2005 जा केस सियासी वंगार बणिजी एसएचओ एसएसपी सियासी वंगार बणिजी रेस मोब खान जे साम्हूं उहे केस दाख़िल कया आहिनि। असां IG सिंध के अपील था कयूं त फौरन मोब खान जमाली के आज़ाद कयो वञे, न त ॿिए सूरत में ही जमाली क़ौम नवाब शाह न पर पूरी सिंध में एहतजाज था, पर पूरी सिंध बंद करे ॾेखारींदासीं। वंगार तो है असांखे सभु ख़बर आहे, खीर खपाइण वारनि जो वंगार तो है, उन खे असां बस न कंदासीं। हर सूरत में हड़ताल जो नारो वधाईंदासीं। ही जेको रेस मोब खान ते कूड़ूं FIR कटे वियूं आहिनि, असां उन जे ख़िलाफ़ नेकमरे गुड़ में सख्त लफ़न में मज़म्मत कयूं था। असां पुरर अदालत सगोरी के अपील था कयूं त इंसाफ़ कयो वञे।